नाज़रीन अवांखे ख़बर ॾियूं मेड़ मां अदालत झड़े जो केस साबित थियण ते जवाबदार खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अहम ख़बर आहे अवांखे आगाह कई पई अदालत झड़े जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार ज़ैनुल आबदीन सोलंकी खे क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया मेड़ मां अदालत झड़े जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार ज़ैनुल आबदीन सोलंकी खे क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। मेड़ जी अदालत झड़े जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। अवांखे आगाह कयूं पिया फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार ज़ैनुल आबदीन सोलंकी खे क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। मेड़ जी अदालत झड़े जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे।